बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, अॼु असां अवेस फार्म ते मौजूदु आहियूं ऐं ही पोयां मुंहिंजे बैक साइड ते ॾिसो पूरो ताला खोसे सां गॾु अंबनि जो बाग़ आहे। ठीकु आहे, ही अंबनि जो बाग़ त अंबनि जा बाग़ जॾहिं नंढा हूंदा आहिनि त पोइ उन्हनि ते जेको आहे सो सर्दी अटैक कंदी आहे ऐं ख़ासि तौर ते तव्हां ॾिठा हूंदा त अंब सड़ी वेंदा आहिनि। त हिते जेको आहे अताला खोसे जेको आहे सो हिन अवेस फार्म ते ही जेको बाग़ आहे उन ते ही नओं ट्रेंड मुतारफ़ करायो आहे। ख़ासि तौर ते तजुर्बो बि कयो अथसि ऐं हीउ चवे थो त इन करण सां जेको आहे सो अंबनि खे शेल्टर ॾियण जी का बि ज़रूरत कोन्हे। हीउ शेल्टर अल्टीमेटली थी वियो। अताला तव्हां ॿुधायो असांजे आबादकारनि खे त हीउ तव्हां हिनखे चुनणु आयो आहे, कहिड़ी मुसीबत आहे? छा आहे सॼा अंब जेको पूरो ई बाग़ जेके बैक साइड ते ॾिसंदा पिया दोस्त, अछो लॻो पियो आहे 7-8 एकड़ जो बाग़। त हीउ छा लॻल आहे हिन में सर? अस्सलाम वालेकुम आबादगार साथियों। ही जेको सही आहे हिन में चुन आहे 1 किलो चुन, 1 किलो नीलू तोतियो जेके कापर सल्फेट चइबो आहे अंग्रेजी में, जो जेको सिंधी नालो आहे नीलू तोतियो, उहो एज़ ए फंजीसाइड असां इस्तेमालु कराईंदा आहियूं ऐं गॾोगॾु चुन सां गॾु इस्तेमालु थी वेंदो। हिन जो शेल्टर थींदो, हिन खे सर्दी कुझु न कंदी ऐं जेके बीमारियूं आहिनि उहे बि कोन ईंदियूं। गॾोगॾु हेठि पाड़ में बि लॻियल आहे हिनखे, त हिनखे अॾो ई या जेके माकूड़ी जीत लॻनि था उहे बि कोन लॻंदा, सॼो ई सेफ थी वेंदो। न पोइ हीउ स्प्रे करायल आहे? स्प्रे करायल आहे जी सर। नीरो तूतियो या नीलो तूतियो? नीलो तोतियो। अच्छा, उहो घणो हुजे? 1 किलो चुन, 1 किलो नीलो तोतियो, हुन में 10 लीटर पाणी में हिन में तक़रीबन घटि में घटि 24 कलाक पुसाए रखिबो। उहो थधो थी वेंदो, पोइ हिनखे स्प्रे बि करे सघे थो, माण्हू पोची सां हणी सघे थो थोड़नि ते। अच्छा, हीउ तो नओं ट्रेंड मुतारफ़ करायो या आमतौर बाग़नि में थिए थो? नओं कोन्हे कोई पुराणो ट्रेंड आहे, पर माण्हू हणनि कोन था। हा, माण्हू हणनि कोन था। जेके सुठा सुलझियल ज़मीनदार आहिनि उहे हणंदा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त सेप्टेंबर अक्टूबर खां पोइ जॾहिं ही मौसम गिमारी ईंदी आहे त हेठां थुड़नि खे हणंदा आहिनि जेसि ताईं हथु पुॼंदो आहे, पर नंढियुनि चकनि खे असां सॼनि खे हणाईंदा आहियूं। कापर सल्फेट जो स्प्रे बि थींदो आहे, माना हाणे सियारो बसर कोन कंदो सीउ ते? कुझु कोन थींदो हिनखे सीउ जो। त दोस्तो इहा जेका असां मालूमात, जिन दोस्तनि जा नंढा बाग़ हुजनि त उन्हनि खे जेको आहे सो इहो तजुर्बो करणु घुरिजे। बिल्कुलु, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।